वमौलाना वमलजना वमअवाना वहादियना वमहदियना वनूरना वनूर अजसादिना वनूर अरवाहिना वनूर हयातना वनूर ममातना वनूर अव्वलना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना वनूर यमीनना वनूर क़ुद्दामिना वनूर इस्लामिना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अम्मन हुवा क़ानितुन आनाअ अल-लैल साजिदन व क़ाइमन यहज़रुल आखिरह व यरजू रहमत रब्बिह क़ुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे हबीबत काब ज़ुबान खामोश न रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन अल-फ़ातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। सुभान अल्लाह। हम्दो सलात के बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम हज़रात सामईन ज़ी वक़ार प्यारी जमात सबूरी स्टेज पे मौजूद हज़रात उलमाए किराम उलमाए अहले सुन्नत व जमात आई तमाम प्यारी जमात सबूरी सभिनी जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वॾो अंगा तव्हांजो माशाअल्लाह सलाम जो जवाब हो तो जो वाबी तव्हांजे शहर जा बराजे हिकु लोगो वेठल हुजे त भले भॼे त चङो आहे। वालेकुम सलाम जो आवाज़ अचे। वालेकुम सलाम। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मनवालहू पंहिंजे फज़ल करम सां तव्हां असांखे ज़िंदगीअ में ही ख़ूबसूरत मौक़ो अता फरमायो आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां अॼु क़ुरान ॿुधण हबीब जी हदीस ॿुधण
हबीब जे दीन जो पैगाम ॿुधण जे लाइ अॼु हिन जगह ते तव्हां समूरा हाज़िर आहियो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला कुरान रवानो फरमायो, यानी नाज़िल फरमायो। कुरान नाज़िल मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक ते थियो आहे। हज़रत जिब्रील उन कुरान पाक खे आणण वारो आहे। नाज़िल मुंहिंजे रब ज़ुल जलाल फरमायो आहे, जंहिं सीने पाक ते नाज़िल थियो आमिना जो लाल, अड़ियन जो आधार, शाफ़िअ मुशफ़्फ़अ, शफ़ाअत फरमाइण वारो, जंहिंजी शफ़ाअत क़बूल कयल आहे, थियल आहे, मक़ाम महमूद जो साहिब, तव्हां ऐं असांजो सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम संदन सीने मुबारक ते ही क़ुरान पाक जो नुज़ूल थियो आहे। ऐं क़ुरान तव्हां असां लाइ हुज्जत आहे। अव्वल जेको दीन जे माख़ज़न मां माख़ज़ आहे, यानी जंहिंजे मथां मसइलनि जो बुनियाद आहे, उहा पहिरीं शइ क़ुरान आहे। उन खां पोइ मुंहिंजे महबूब जी हदीस आहे। उन खां पोइ उलमाए अहले सुन्नत व जमात जो इजमाउ आहे। ऐं उन खां पोइ इस्तिंबात आहे, जंहिंखे क़ियास चयो वेंदो आहे, जेको ख़ुदि क़ुरान पाक जे हुकुम मां, आयतुनि मां, महबूब जे फरमाननि मां साबित आहे। अहले सुन्नत व जमात वारा अल्हम्दुलिल्लाह इन्हनि समूरनि शयुनि खे साम्हूं रखी करे तव्हां असांखे मसइला ॿुधाईंदा आहिनि, पोइ चाहे निमाज़ जा हुजनि, चाहे निकाह जा हुजनि, चाहे जनाज़े निमाज़ जा हुजनि, चाहे इन खां अलावा ज़िंदगीअ जे कंहिं बि शोबे सां ताल्लुक़ रखण वारा मसइला हुजनि, उहे समूरा इन्हनि समूरनि दलीलनि खे साम्हूं रखी करे अहले सुन्नत जा आलिम तव्हांखे बयान फरमाईंदा आहिनि। ऐं तव्हां असां वटि दीन अल्हम्दुलिल्लाह उहो नओं कोन आयो आहे जो मेड इन बर्तानिया असांजो दीन न आहे। जहिड़ी तरह तव्हां असांजे मुल्क जे अहले हदीसनि खे जेको लक़ब अहले हदीस जो ॾिनो वियो आहे, इहो अंग्रेज़नि उन्हनि खे ॾिनो हो। सो असां मेड इन एलज़ेड्स न आहियूं, मेड इन इंग्लैंड न आहियूं, मेड इन ताजे बरितानिया न आहियूं, न को असीं मेड कंहिं मुल्क सां असांजो ताल्लुक़ आहे। असीं अहले सुन्नत व जमात वारा आहियूं। असांजे मसइलनि जो बुनियाद अल्लाह जे कलाम ते, मुस्तफ़ा जे हदीस ते, उलमाए अहले सुन्नत जे इजमा ऐं उन्हनि जे इस्तिंबाती तरीक़े जे मथां आहे। सो अल्हम्दुलिल्लाह लईअ मां लठ भञी करे नवां के मुस्लमान इन्हनि माण्हुनि वांगुरु असीं कोन थिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां हज़रत रोज़े वारे जी जमायत आहियूं। अल्लाह जे वलीअनि खे मञण वारा मां मौज़ू जे मुनासिबत सां तव्हांजे आॾो क़ुरान पाक जी आयत मुख़्तसर, अञा मुकम्मल बि उहा नाहे, उहा मां तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चवंदा हलियो। ऐं इहा बि दुआ घुरिजो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अल्लाह अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। यक़ीनन मां जलसे जो वॾो शौक़ कयो आहे, वॾो इंतज़ार कयो आहे ऐं वॾो ख़ूबसूरत इंतज़ाम कयो आहे। मां तव्हां मां उम्मीद रखां थो त तव्हां इन ई ज़ौक़ सां, इन ई शौक़ सां, इन ई मुहबत सां, तवज्जो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदव ऐं उन जे मथां अमल जी कोशिश कंदव। जे थकिजी पवे केरु त भले उथी हलियो वञे, पर पाण में ॻाल्हाइण, अजायो पाण में कचहरी करण, वक़्त जो ज़ियान न कजो। छो त आउं क़ुरान पाक जी तिलावत कंदुसि। हाणे मां ॾिसां त केरु केरु थो दुरूद पढ़े। सभई जो सल्लल्लाहु
सल्लम या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मजीद में इरशाद फरमायो अम्मन हुवा क़ानितुन आना अल-लैल साजिदन व क़ाइमन यहज़रुल आखिरह व यरजू रहमत रब्बिह क़ुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। अदाई को आरा थोर रोई को बधाई सफा बात बंद न करे सफा खोले इसमें गाल समझ बोल दे सुभान अल्लाह बुलंद सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मजीद में इरशाद फरमायो तवज्जो सां क़ुरान जी आयत जो अव्वल तर्जुमो थल्लो सजो इन ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मजीद में इरशाद फरमायो छा उहो माण्हू जेको माण्हू रात जे पहरनि में अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कंदो आहे सजदे जी हालत में ऐं क़याम जी हालत में हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको माण्हू रात जो जागंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी कंदो आहे पर उहा फर्मा बरदारी सजदे जी हालत में कंदो आहे ऐं क़याम जी हालत में कंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लाह जे अज़ाब खां बचंदो आहे रुगो अल्लाह जे अज़ाब खां कोन डरंदो आहे उन सां गॾोगॾु पंहिंजे रब जी रहमत में उम्मीद रखंदो आहे। अम्मन हुवा क़ानितुन आना अल-लैल छा उहो माण्हू जेको आधी रात जो रात जे पलनि में रात जे पहरनि में अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कंदो आहे साजिदन व क़ाइमन यहज़रुल आखिरह सजदे जी हालत में ऐं क़याम जी हालत में व यहज़रुल आखिरत ऐं आखिरत जे अज़ाब खां डरंदो आहे व यरजू रहमत रब्बिह ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला जी रहमत में भी उम्मीद रखंदो आहे। असुल में अल्लाह तबारक व तआला तव्हां खां इहा ॻाल्हि पुछणु घुरे थो अल्लाह तबारक व तआला मुहताज नाहे अल्लाह तबारक व तआला खे तव्हां खां सुवाल फरमाइण जी ज़रूरत नाहे पर अल्लाह ताला ॼण त हिन जॻह ते रुगो सुवाल फरमायो आहे ऐं वरी क़ुरान पाक जो कमाल आहे जॾहिं क़ुरान पाक सुवाल कंदो आहे त उन सुवाल जे अंदरि वरी जवाब बि मौजूद हूंदो आहे ॿुधण वारो ॿुधंदो आहे त पाण ई पाण उन जो जवाब उन जे ज़हन में अची वेंदो आहे। असल में क़ुरान पाक जी हिन आयत में अल्लाह ताला चईन माण्हुनि जो ज़िक्र फरमायो आहे घणनि माण्हुनि जो जो बाबा घणनि माण्हुनि जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला पर उहो माण्हू जे माण्हूअ जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे अम्मन हुवा क़ानितुन आना अल-लैल साजिदन व क़ाइमन यहज़रुल आखिरह जेको रात जे पहरनि में जागंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो आहे ऐं अल्लाह जे अज़ाब खां बचंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे रब जी रहमत में बि उम्मीद रखंदो आहे। पहिरों माण्हू इहो आहे जेको रात जो जागे थो इबादत करे थो यहज़रुल आखिरह आखिरत वारे अज़ाब खां हिसाब खां डरे थो पर वयरजू रहमत रब्बी अल्लाह तबारक व तआला जे रहमत में भी उम्मीद रखंदो आहे। इहो पहिरों माण्हू आहे इन जॻह ते ॿिए माण्हूअ जो ज़िक्र कोन्हे इनखे मुफ़स्सिरीन किराम इज़मार जो लफ़्ज़ ॾिनो आहे तोखे सवलो करे मां सम्झाया इन जॻह ते उन ॿिए माण्हूअ जो ज़िक्र लिखियल आहे उन जो बयान अल्लाह तबारक व तआला लफ़्ज़न में कोन फरमायो आहे पर क़ुरान पाक जे उसलूब मां वाज़िह आहे। असुल में अल्लाह ताला हीअं पियो फरमाए अल्लाह फरमाईंदो आहे हिकिड़ो माण्हू जाॻ
कंदो आहे ॿियो माण्हू जाॻंदो नाहे हिकिड़ो माण्हू रब खे राज़ी कंदो आहे ॿियो माण्हू अल्लाह खे राज़ी नथो करे हिकिड़ो माण्हू आधी रात जो जाॻंदो आहे सजदा कंदो आहे ऐं ॿियो माण्हू सजदा कोन कंदो आहे ऐं हिकिड़ो माण्हू अल्लाह तबारक व तआला खे बीही करे राज़ी कंदो आहे ऐं ॿियो माण्हू आहे जेको अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कोन कंदो आहे हाणे इहे ॿ माण्हू थिया अल्लाह तबारक व तआला ॼण त तोखां पुछो आहे अल्लाह मुहताज नाहे अल्लाह ताला सम्झाइण लाइ तोखां पुछो आहे बेअहवाल इहे ॿई ॼणा पाण में बराबर थी सघनि था त इन जो जवाब ही आहे त जेको इबादत कंदो आहे ऐं जेको इबादत न कंदो आहे इहे पंहिंजे पाण में बराबर नथा थी सघनि इबादत वारे जो शान रब वॾो फरमायो आहे बुलंद फरमायो आहे इहे थिया ॿ माण्हू पर इन्हनि ॿिन्ही माण्हुनि मां पहिरें जो ज़िक्र मौजूद आहे ॿियो इज़मार जी हालत में आहे यानी चिटो पिटो उन जो ज़िक्र आहे कोन पर आलिमनि बयान फरमायो आहे मुफ़स्सिरीन किराम बयान फरमायो आहे हिकिड़ो आधी रात जो जाॻंदो आहे अल्लाह जी फर्मा बरदारी लाइ अल्लाह जी इबादत जे लाइ सजदा कंदो आहे क़याम कंदो आहे पर हिन में हिकिड़ो कमाल आहे कमाल कहिड़ो आहे यहज़रुल आख़िरह रुगो अल्लाह जे अज़ाब खां ढके जूं ॻाल्हियूं कोन कंदो अल्लाह तबारक व तआला जे लाइ अहिड़ो तसव्वुर पेश कोन कंदो आहे जो अल्लाह दोज़ख खोलियो वेठो आहे रुगो अल्लाह खे ॿियो को कम ई कोन्हे मख़लूक खे साड़े पियो अल्लाह जब्बार आहे अल्लाह कहार आहे रुगो रब जे जब्बार हुजण जो ज़िक्र आहे रुगो उन जॻह ते हू छा था कनि उहे माण्हू रुगो बेयारण जी ॻाल्हि कनि था पर क़ुरान पाक छा फरमायो आहे क़ुरान पाक फरमाए थो यहज़रुल आख़िरह इहो पानो अल्लाह जे उन आख़िरत वारे अज़ाब खां डिॼे थो पर वयरजो रहमत रब्बी उन सां गॾोगॾु पंहिंजे रब जी रहमत में उमेद रखंदो आहे मुंहिंजा भाउ दीर ईमान चइबो ई न खे आहे त पंहिंजे रब खां डिॼणो बि आहे त अल्लाह जी रहमत में उमेद बि रखणी आहे हाणे पहिरों माण्हू थियो इहो थियो पर जेको ज़ाहिर में हुयो उहो हिकु हक़ीक़त में थिया ॿ कहिड़ा कहिड़ा मां थोरो तव्हांखे चवराईंदुसि उहो इन जे करे त जीअं तव्हांखे सबक़ पको थिए हिकिड़ो उहो आहे जेको इबादत करे थो सभु चइजो हिकिड़ो उहो आहे जेको इबादत ॻाल्हायो हिकिड़ो उहो आहे जेको इबादत ॿियो उहो आहे जेको इबादत नथो करे हिकिड़ो उहो आहे जेको आधी रात जो जागी करे पंहिंजे रब ज़ुल जलाल जी इबादत कंदो आहे पैरवी कंदो आहे सजदे जी हालत में क़याम जी हालत में ऐं अल्लाह खां डिॼंदो बि आहे ऐं ॿियो उहो आहे जेको अल्लाह खां डिॼे नथो ऐं इन सां गॾोगॾु ही आधी रात जो इबादत करण वारो यरजू रहमत रब्बिही पंहिंजे रब जी रहमत में उम्मीद रखे थो ऐं ॿियो वरी कहिड़ो आहे जेको रब जी रहमत में उम्मीद नथो रखे हाणे ॻाल्हि वञी ॿिन्ही जी थी पूरी अल्लाह पियो फरमाए तव्हां पाण फ़ैसिलो करे ॿुधायो छा इहे ॿई ॼणा पाण में बराबर थी सघनि था ॻाल्हायो ॾुखियो सुवालु इहे पाण में बराबर थी सघनि था चओ सभु कोन था बराबर थी सघनि हाणे इहे ॿ माण्हू हिते थिया पूरा ऐं कुल घणा चयमि आयत में घणा ॻाल्हायो त तव्हांखे पढ़ायां न क़ुर त तव्हांखे सम्झ में अचे जो मां हितां हलियो वञा ऐं सुभाणे को बीह करे तुंहिंजे कलोई जे चौक में बीह पंहिंजो वुज़ू भञे ऐं चवे त मौलवी साहिब खे को क़ुर कोन ॿुधाया अष्ट क़ुर तुंहिंजे मुंहं ते घुमाया ख़बर पवे त तूं सचियो आहियां सुनी सचियो या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद जवाब से सल्लल्लाहु
है सुभान अल्लाह हथ बुलंद फरमाए करे आखिर वाले के बाद इस पे हथ बढ़े कर सुभान अल्लाह आने पारा बमानू ये जिंदे अल्लाह तबारक व तआला फरमायो ये पाण में बराबर न था थी सके बाकी बजना पहुंचे कि अल्लाह तबारक व तआला बिना आयत में जिक्र फरमाया अल्लाह ताला फरमायो कुल ऐ मुजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू बजी पाक जुबान से ऐलान फरमाए हल यस्तज़िल लदीन यअलमून वो मानू के इल्म वाला है जिनके अल्लाह तबारक व तआला इल्म की दौलत अता फरमाईया हदीस दौलत अता फरमाईया अल्लाह तबारक व तआला उनके कुरान पाक की समझण की दौलत नसीब फरमाईया महबूब जी फरमान के समझण की दौलत नसीब फरमाईया ऐ मौजा महबूब तू पाण ऐलान फरमाए कुछ न मानो खा छा ओए मानो जिन मानो के अल्लाह इल्म अता फरमायो ऐ ब्या बरी ओए मानो के जाहिल आहे अन पढ़िया आहे मौजा महबूब मानो खा कुछ न छा ये पई जना पाण में बराबर थी सकन था जवाब ही आ गई पढ़े पाण में भाई जना बराबर न था थी सकन ये मानू जिनके अल्लाह ताला इन नई आयत जे इन हिस्से में जिक्र फरमायो ऐ मौजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू चौ मानू के कुल फरमाए मौजा महबूब तू पण ऐलान फरमाए हल यस्तविल लदीन यअलमून ओए मानू जिनके अल्लाह इल्म दिनवा ऐ वल्लदीन ला यअलमून उनके जिनके अल्लाह जिनके इल्म ना ता फरमायो मौजा महबूब तू फरमाए अच्छा ये पण में बराबर थी सकन था जवाब चाहे बराबर पाण में बराबर चओ न था थी सकन हाणे ये चार ही मानू थिया पूरा चैनी जो जेको जिक्र खैर आ वो इन जगह ते थियो मुकम्मल हाणे अष्टमातों जी खिदमत में अर्ज कया अहले सुन्नत व जमात जे उलमा जो फरमान आ ऐं मां जॾहिं बि चवां अहले सुन्नत व जमात जा आलिम इन जो मतलब छा आहे इन जो मतलब आहे इमाम आजम अबू हनीफो रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको ताबई सबूरो आ वो भी इन सुन्नी आलिमन जो सरवाना हजरत इमाम शाफई रज़ी अल्लाह तआला अन्हु वो भी इन में शामिल आ इमाम अहमद बिन हंबल भी इन में शामिल आ हजरत इमाम मालिक भी इन में शामिल आ इन जो मतलब आ यो रूए जमीन जे उलमा जो फैसलो आ केड़ो फैसलो आ उलमा इस्लाम फरमायो अल ईमान बैन रजा वल खौफ ईमान नलवा कजे अल्लाह का डिजण जो ऐं वरी अल्लाह मां उम्मीद रखण जो बिन्ही जे विच वारी कैफियत जो नालो ईमान आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिन्ही जे विच इहो अहले सुन्नत जे उलमा जो मुत्तफक़ा फैसलो आ जेको उलमा बयान फरमायो अल ईमान बैन रजा वल खौफ ईमान नलवा अल्लाह तबारक व तआला का डिजण जो ऐं अल्लाह तबारक व तआला मां उम्मीद रखण जो छा कुरान पाक में इन जो को दलील मौजूद हुआ अहले सुन्नत व जमात जे आलिमन जे इन फरमान जो को कौल मौजूद हुआ वो इस्तिनाद मौजूद हुआ वो मुस्तनद मौजूद हुआ वो दलील मौजूद हुआ कुरान पाक वाली आयत जेका मां अव्वल पढ़िया मैंने अल्लाह ताला फरमायो वो माण्हू जेको रात जो जागदो ऐं अल्लाह खां डिॼंदो आखिरत जे अज़ाब खां डिॼंदो हिक शइ खे अल्लाह ताला ज़िक्र कोन फरमायो बल्कि अल्लाह फरमायो इन सां गॾो गॾु हू पंहिंजे रब जी रहमत में उम्मीद रखंदो इहो कानून अहले सुन्नत जे आलिमन इतां आंदो त अल्लाह खां डिॼणो हूंदो त अल्लाह जी रहमत में उम्मीद रखणी सुभान अल्लाह यह कुरान पाक यो जेको उलमा फैसलो दिनो अल ईमान बैन रजा वल खौफ ईमान नालो आ डिॼ जो ऐं अल्लाह में उम्मीद रखण जो इहो इन कुरान पाक जी आयत में इहा ॻाल्हि चिटी पिटी मौजूद आहे तव्हां ॾिठो त दुनिया में फिरका घणा फिरकियूं घणियूं ज़माने में माण्हू घणा हिकिड़ा उहे आहिनि जेके ॼण त दोज़ख जा दरवाज़ा खोलियो वेठा ऐं माण्हुनि खे ॿियो को कम ई कोन्हे त माण्हुनि खे साड़ियण जूं ॻाल्हियूं अल्लाह जब्बार हा आहे अल्लाह क़हार हा आहे पर अल्लाह
अल्लाह जो तसव्वुर इहो पेश कर जो अल्लाह के बियो को कम आहे ई कोन रुगो माण्हुनि के साड़ण जो कम आहे इहो रुगो आखिरत जी ॻाल्हि दिल जी ॻाल्हि त कनि था पर वयरजू रहमत रब्बिही ते उन्हनि जो अमल कोन्हे मुंहिंजा भाव इहे माण्हू बि नाकाम आहिनि छो त उहे फ़क़ति हिक टुकड़े खे वठी वेठा आहिनि ईमान उन्हनि जो कामिल न आहे ॿिया वरी उहे आहिनि जेके रुगो जन्नत जा दरवाज़ा खोलियो वेठा आहिनि चवनि था त बाबा सुल्फीअ जो सूतो हुई त तूं जन्नती है 10 ॾींहं फिलाणो कमु कई त तूं जन्नती है फिलाणो कमु कई त तूं जन्नती है मुंहिंजा भाउ अज़ीज़ न को असीं वहाबी अहले हदीस न को असीं मातम करण वारा अल्हम्दुलिल्लाह जहिड़ी तरह ईमान विच थराइप जो नालो आहे अहिड़ी तरह अल्लाह अक़ीदो असांखे अहले सुन्नत व जमात जो अता फरमायो आहे वहाबिन खां रब बचायो आहे नबियनि खां अल्लाह असांखे बचायो ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त जेको इस्लाम आहे वो खुद इस्लाम सभिनी मज़हबनि में विच थरो मज़हब आहे विच थरो मज़हब आहे तव्हां अल्लाह तबारक व तआला जी रहमत में उम्मीद तव्हां मां कंहिं खे आहे मूं फ़क़ीर खे न आहे तव्हां सभु अल्लाह अल्लाह जो ख़ौफ़ आहे मूंखे आहे अल्लाह जो ख़ौफ़ आहे फलक शकुरसी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 हुआ फलक शकुरसी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 हुआ फलक शकुरसी मिट्टिया आदम जो जिस्म से बनायो बिना पियो ने पैदा ईसा से करायो फिर लगी झोलिया में मूसा कहने पायो फिर लगी झोलिया में मूसा कहने पायो जमीन जे तफे नबी कहे उमाया सो अल्लाह 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 हुआ फलक शमसी ज़मीन के बनाया समझो सो अल्लाह 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 हुआ बिहो मां तव्हां खां सवाल कयां तव्हां सभिनी खां पुछां थो अला अल्लाह जे वलियनि खे केरु केरु मञींदो आहे सब मञो था अल्हम्दुलिल्लाह उन सां निस्बत रखो था रुगो चो था मञो था निस्बत रखो था तमाम को हज़रत सोने मखलूक सरवर नूह सां निस्बत रखण वारो आहे वो हज़रत सोने सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान अलवारी वारे सां निस्बत रखण वारो आहे वो मुल्तान वारे जवान हज़रत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारे सोने सां निस्बत रखण वारो आहे वो तव्हां जे बारे में हज़रत राज़ी शाह सां निस्बत रखण वारो आहे वो वरी तमाम मुंहिंजे मुर्शिद इमाम आरिफीन हज़रत पीसे रहबर रोज़ी वारे सां निस्बत रखण वारो आहे मां तव्हां खां पुछां थो त तव्हांखे मुर्शिदन अल्लाह अल्लाह करणु सेखारियो आहे या नऊज़ बिल्लाह राम राम कंदा हो ॻाल्हायो अल्लाह अल्लाह करणु सेखारियो आहे न अल्लाह अल्लाह करणु अचेव थो चवणु अचेव थो पोइ मूंसां गॾु चओ जो कलो ई जो वहाबी भले सड़े ख़बर पवे सरफ जो ज़िक्र कीअं थींदो आहे फलक शकुरसी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 हुआ फलक शकुरसी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 हुआ फलक शकुरसी क्यों को तो पता वटे कपड़े बिना रंग रोआ सबिन के सरजाए से की न दोहन
सब दिल के सरचाए से की नलोहा हवा बाय पानी दरिया गए वहाया जो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक शर्जी दमी गए बनाया जो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्ही ॿारनि जो ज़िक्र फरमायो असल में ॿुधाइणी कहिड़ी ॻाल्हि आहे ही क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला जो कलाम आहे हे कलाम मजीद जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह के कुरान की भी आयत शुरू कर दे मुझे तो कुरान पढ़ो अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो त बेशक हिन कुरान पाक के असां ई नाज़िल कयो असां ई नाज़िल कयो असां ई नाज़िल कयो यानी के बे जो हिन में दखल नाहे के बे कोन हिन के नाज़िल कयो ऐं बेशक असां इन ज़िक्र जी हिफाज़त पाण खणी छॾी आहे अल्लाह ताला हिन कुरान पाक खे हिन जगह ते ज़िक्र जे लफ्ज़ सां ज़िक्र जे नाले सां ज़िक्र फरमायो आहे यानी कुरान पाक जा अलग अलग नाला अच त वरी सुन्नत जमायत जे आलिमन जो कानून तोखे ॿुधायां खुदा पाक जो कसम मां जिम्मेदारी सां थो ॻाल्हि कयां मां जिम्मेदारी सां थो ॻाल्हि कयां हे कल्लो ई वारा जागल था त हिकु दफ़ो हथ मथे करे या रसूल अल्लाह चओ त मां ॻाल्हि कयां पोइ मां पंहिंजे मौज़ू ते हलंदुसि ऐं मुंहिंजी ॻाल्हि इहा ज़हन में विहार जो हिन ॻाल्हि खे सिखजो ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनीनि खे इहो मां सम्झायूं थो वञां खुदा पाक जो कसम तूं कल्लोई जा वहाबी वठी आ हैदराबाद जा वठी आ टंडे अल्लाह यार जा वठी आ टंडे मोहम्मद खान जा वठी आ बदीन जा वठी आ सखर जा वठी आ खैरपुर जा वठी आ मुंहिंजा भाउ सॼे पाकिस्तान जा वठी आ चीन जा वठी आ जापान जा वठी आ सऊदी जा वठी आ ऐं उन्हनि खे चओ त पंहिंजी सनद कढी ॾेखारियो सनद कढी ॾेखारियो ॿियो तव्हां हदीस पाक जी रिवायत करे ॾेखारियो फ़कीर सिकंदरी जा लफ़्ज़ यादि रखिजा तव्हां हदीस पाक जी रिवायत करे ॾेखारियो शर्त आहे हिकिड़ो कहिड़ो शर्त आहे त उहा रिवायत असां अहले सुन्नत व जमात जे वॾनि आलिमनि खां सवा पाण खां वठी करे नबी सही ते तूं मूंखे पंहिंजी सनद मिलाए ॾेखार जेको इनाम चवंदे फ़कीर सिकंदरी ॾींदो तूं क़यामत ताईं पंहिंजी सनद असांजे बुज़ुर्गनि जे दर ते वञण खां सवा कोन थो आणे सघे ऐं फ़कीर सिकंदरी पाण खां वठी करे हज़रत शेर मुस्तफ़ा सोने मुफ्ती अब्दुल रहीम खां वठी करे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे दामन ताईं तोखे पंहिंजो हिकु हिकु उस्ताद बणाईंदो जंहिंमें हिकु बि वहाबी कोन हूंदो सभु सुन्नत जमायत या रसूल अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारिया अब हिकिड़ो ॼणो नारो हाणे न बची आहे हिन चयो नारे विरायत जवाब अचे हिकु ॻाल्हि तव्हांखे सेखारे छॾियां त असीं फ़िरके वारियत कोन कंदा आहियूं चओ चओ असीं फ़िरके वारियत चओ चओ असीं फ़िरके वारियत ऐं असीं फ़िरके वारियत जा मुख़ालिफ़ आहियूं तव्हांखे ख़बर आहे पाण पर यार हीअ ॻाल्हि मां फ़िरके वारियत जी कान कई आहे हीअ मां इल्म जी ॻाल्हि कई आहे दलील वरी सम्झो मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन सघिया हूंदा छो त इल्म ई कोन्हे वीचार सम्झी कोन सघिया हूंदा मां पंहिंजो उस्ताद थो ज़िक्र कयां तूं बि ज़िक्र कर मञो त तो वारो उस्ताद तो वारे तरीक़े जो मञोसि मां पंहिंजो ॾाढा उस्ताद थो ज़िक्र कयां सुन्नत जमायत जो तूं ज़िक्र कंदे पंहिंजे तरीक़े जो मञोसि मां पंहिंजो पर ॾाढा उस्ताद थो ज़िक्र कयां उहो बि सुन्नत जमायत जो आहे तूं बि पंहिंजो पर ॾाढा उस्ताद ज़िक्र कर तूं बि उहो मुमकिन आहे त तूं उहो पर ॾाढो उस्ताद पंहिंजे तरीक़े जो पर 25 पीढ़ीअ में जो सिकंदरी फ़कीर जी चले जा खुदा पाक जो कसम आहे
ॾिठो त इहे फिरका शुरू ई मस थिया कंहिंखे इंग्लैंड पैदा कयो आहे, कंहिंखे अमेरिका पैदा कयो आहे, कंहिंखे पेट्रो डॉलर पैदा कयो आहे, कंहिंखे मोजा भाव दीद पैसा ॾेई करे पैदा कयो वियो आहे। वधि में वधि 5 पीढ़ियूं हलंदे, 6 पीढ़ियूं हलंदे, वधि में वधि 7 पीढ़ियूं हलंदे, अॻे तूं खुटी पवंदी तुंहिंजी सनत नबी पाक ताईं मिलंदी कान जेसी ताईं तूं सुन्नत जमात जे आलिम जे कदमनि में न ईंदे तुंहिंजो कदम थींदो ई कोन्हे। सुभान अल्लाह इहो फ़र्क़ु आहे। मां हीअ इल्म जी ॻाल्हि कई आहे। तो वटि हूंदा मौलवी अखर पढ़िया हूंदा, कंहिं जॻह तां सिखी आया हूंदा, अखर तोते वांगुरु रटींदा हूंदा, ॻाल्हाईंदा हूंदा, माण्हुनि ते इल्ज़ाम हणी करे माण्हुनि खे मुशरिक ऐं बिदअती चवण वारनि खे इहो मां चवां थो थोरो अकुल ते त हथ हणो। असां त पंहिंजी सनद नबी पाक ताईं जेकॾहिं फ़िक़ह में चवे त तोखे ॿुधाईंदासीं, तफ़सीर में चवंदे त ॿुधाईंदासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर ईअं ॻाल्हि कोन थो करे को मतां चवे कलो इहो जो माण्हू त यार मौलवी साहब ईअं ॿटा खणी वियो न तूं पाण वारनि ते क़यास न कजां। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां फ़क़ीर जो 450 सफ़हनि ते अरबी ज़ुबान में इन ते किताब लिखियल आहे जेको हिते कोन छपियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अरब मुल्कनि में छपियो आहे। ऐं मां इहा बि ॻाल्हि ॿुधायां इंटरनेट ते पई आहे, सऊदी जा मौलवी बि उहो किताब इंटरनेट ते रखी चवनि पिया वाह मुफ्ती अब्दुल रहीम जा पुट जो किताब एतबार न चयो पाण पढ़ाइण जाइज़ कोन्हे। मां पढ़ायां कोन थो, मां सिर्फ़ हिकिड़ी दलील जी थो ॻाल्हि कयां। इहो इंटरनेट ते वञिजो ऐं इहो वञी तव्हां ज़ाद टीवी सऊदी अरब जी आहे, उन ते इहो किताब मौजूदु आहे। उन जो तारुफ़ कराइण वारो असांजो हनफी सुन्नी न आहे, उन किताब जो तारुफ़ कराइण वारो हितां जो सिकंदरी न आहे, उन किताब जो तारुफ़ करण वारो अहले सुन्नत जो न आहे। उहो उतां जो मौलवी आहे, टीवी ते वेठो आहे, मुंहिंजो किताब हथ में झलियो वेठो आहे, चए पियो माशाअल्लाह 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 वाह जो किताब लिखियो आहे। इहो सिर्फ़ इन करे थो ॿुधायां त इहा सनद ऐं असानीद वारी जेका ॻाल्हि मूं कई आहे या तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इहो फ़क़ीर जो फ़न ऐं तख़सुस आहे। इहा क़यामत ताईं हाणे क़यामत ताईं त हयाती तोखे बि कान हूंदी, पर जेसी फ़क़ीर जहिड़ो आहे एसी त इहा मुंहिंजी चैलेंज क़ाइम आहे। इहो पनो खणी अचजे कूड़ो ठाहे बि आया अल्हम्दुलिल्लाह 1 मिंट में तोखे पकड़े ॾींदुसि त 5-6 पीढ़ी में मथे हे असांजो अथई, हे असांजो अथई, ही असांजो अथई, ही असांजो अथई, ही असांजो अथई, ही असांजो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिं माण्हूअ जी सनद ई नबी सही ताईं न आहे उन दीन किथां रोशे जी ॻाल्हि कोन थो कयां, मां इल्म ऐं शरीयत जी थो ॻाल्हि रोशे जी ॻाल्हि नथो कयां। न को मुंहिंजो इहो मनसब आहे, न को हीअ रोशे जी कचहरी। मां तव्हांखे इल्म जी ॻाल्हि थो सम्झायां त मां रिवायत कंहिंखां थो कयां, उहो कंहिंखां रिवायत थो करे, उहो कंहिंखां रिवायत थो करे, उहो कंहिंखां रिवायत थो करे, उहो कंहिंखां रिवायत थो करे। उन दीन किथां पढ़ियो, किथां सिखियो? ख़ुदा जो कसम आहे ये हिंदुस्तान वारा घुमी 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 असांजे आलिम हज़रत शेख अब्दुल हक ॾे वेंदा या शाह वलीउल्लाह अहले सुन्नत जो या उन ॾे वेंदा, या जेकॾहिं घुमी मिस्र पुॻा हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी असां अहले सुन्नत व जमाअत जो शाफ़िई मज़हब आहे। मुंहिंजा भाउ दीद बदरुद्दीन आइनी हनफी अहले सुन्नत जो आहे। पंहिंजी सनद काॾे कंदव, केॾां कंदव? इन जे करे मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, तव्हांखे फ़िक्र जो पैगाम आहे, फ़िक्र जो पैगाम आहे त तव्हां पैदा कॾहिं थियो। अल्लाह ताला खां दुआ था घुरो मन अल्लाह इन नुक़्ते ते हिदायत अता फ़रमाइनि, मन सुधरी थो वञे। अल्लाह ताला जे बारगाह में दुआ घुरो, अल्लाह ताला अहिड़नि खे हिदायत अता फ़रमाए जेके मुआशरे में फ़ितने जो सबब बणिया वेठा आहिनि। अॼु त तोखे क़ुरान ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, यह भी गाल गया इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। अल्लाह
ताला फरमायो बेशक जिक्र के असा नाज़िल कयो हिते कुरान पाक जो लक़ब नालो अल्लाह कुरान बल्कि जिक्र पान जिक्र फरमायो ये कुरान पाक जा अलग अलग नाला नाला ऐं अहले सुन्नत जे आलिमन जो कानून वा केड़ो कसरतुल अस्माए तदुल्लु अला शरफिल मुसम्मा जय शैजा सुहना सुहना लक़ब नाला जेतरा घणा या माना इन में ही वाद उहा शख्सियत शान वारिया थोड़ो पंहिंजो दिमाग मुझे हवाले कजां त इहा ॻाल्हि तोखे मां चङी तरह समझाया कानून आहे त कसरतुल अस्मा तदुल्लु अला शरफिल मुसम्मा हिकिड़ो हूंदो आहे इस्म छा हूंदो आहे बाबा ॻाल्हायो सिखो सिखो हिकिड़ो हूंदो आहे इस्म जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे नालो ॿियो हूंदो आहे मुसम्मा इन जो मतलब हिकु वा नालो ॿियो उहो नालो जंहिं माण्हूअ जो आहे उहो आहे मुसम्मा इस्म नालो एजाज़ अहमद नालो ऐं जंहिंजे मथां रखियल आहे उहो आहे मुसम्मा सम्झिजो ॾुखी ॻाल्हि न कंदुसि इंशाअल्लाह सम्झिजो थोरो दिमाग़ खे ज़ोर ॾिजो नालो ऐं जंहिंजो नालो नालो इस्म जंहिंजो उहो मुसम्मा सम्झियो मुसम्मा हाणे अच त मिसाल ॾियां तोखे सवलो त घणा जेतिरा नाला हूंदा लक़ब हूंदा इहो दलील आहे इन शइ जो अच्छा इन ॻाल्हि में कंहिंखे इख़्तिलाफ़ कोन थो वापड़नि खे कोन्हे वो तो जरे जरे पे कंदा ना इख्तिलाफ ही भी गलत 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 तुम्हारी तारीख त 150 साल ताईं बकाना पहुती आहे पोइ सॼी उम्मत गलत थी वई तूं वरी नओं जेको आहे मुस्लमान पैदा थियो इन्हनि खे इख़्तिलाफ़ कोन्हे हाणे अचु त हिकु मिसाल अर्ज़ु कंदुसि पोइ जेतिरो टाइम लॻो वरी को हदीस में ईंदुसि सुभान अल्लाह जो ॻाल्हि कानून ही आहे त जेतिरा घणा नाला ओतिरी उहा हस्ती शरफ वारी ओतिरी उहा इज्जत वारी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जेको ज़ाती नालो आहे जेको ज़ाती इस्म पाक आहे वो मुंहिंजे महबूब जो ज़ाती इस्म पाक हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु सल्लल्लाहु हाणे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़ाती इस्म पाक हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पर कुरान पाक मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा मुख्तलिफ नाला ज़िक्र फरमाया मुख्तलिफ लक़ब ज़िक्र फरमाया अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ कुरान पाक में ज़िक्र फरमायो आहे वो जो महबूब नज़ीर हुआ वो जो महबूब बशीर हुआ वो जो महबूब मुबश्शिर हुआ अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शाहिद बनाए करे रवानो फरमायो मुबश्शिर बनाए करे रवानो फरमायो नज़ीर बनाए करे रवानो फरमायो अल्लाह ताला कुरान पाक में फरमाया या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा इन आयत सगोरिया में शाहिद बिल लक़ब वाले दे तौर ज़िक्र फरमायो मुबश्शिर बिल लक़ब ज़िक्र फरमायो नज़ीर मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब ज़िक्र फरमायो दाइयन इल्लल्लाह अल्लाह दे सद करने वारो मखलूक के अल्लाह से मिलाने वारो अल्लाह जो दर दिखाने वारो यो मुझे महबूब जो लक़ब ज़ात हिकवा पर हिक ज़ात जा हिक आयत में पंज खां वधीक अल्लाह लक़ब नाला ज़िक्र फरमाया
इहा जेका आयत वा इन में आयतूं टे आयतूं अञा पढ़ंदो हल। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हिकिड़ो ॿियो इस्म उहो बि ज़ातिया उहो मुंहिंजे महबूब जो इस्म अहमद उहो बि क़ुरान में आयो आहे। सब जो सुभान अल्लाह। आई बुखारी शरीफ में मुस्लिम शरीफ में मां त हैरान आहियां। बुखारी 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 करण वारा जेके चवंदा बुखारी में लिखियल आहे बुखारी में लिखियल आहे बुखारी में लिखियल आहे उनखे ख़बर ई कान्हे त बुखारी में छा आहे ऐं ख़ुदि इमाम बुखारी जो मसलक छा आहे ख़ुदि इमाम बुखारीअ जो तरीक़ो छा आहे उन्हनि वीचारनि खे इहा ख़बर ई कान्हे। बसि तोते वांगुरु अखर आहे बुखारी बुखारी। उन बुखारी शरीफ में हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजा लक़ब ऐं नाला पाण दसिया। मुंहिंजे महबूब फरमायो अन मुहम्मद अन अहमद अन माहि अन महमूद अन अल-आक़िब व अन अल-माहि। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिक हदीस पाक में पंहिंजा 5 खां वधीक नाला ज़िक्र फरमाया आहिनि। हाणे महबूब जी ज़ात हिक वा पर ये हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा नाला थोरो मां हबीब जा नाला वठंदो वञा तू सुभान अल्लाह चवंदो वञा। मुंहिंजे महबूब जो हिकु लक़ब ऐं नालो आहे शाफ़िउ शफ़ाअत करण वारो। मुझे महबूब जो हिकु लक़ब इस्म पाक वा मुशफ़्फ़अ यानी जंहिंजी शफ़ाअत क़बूल कयल आहे। मुझे महबूब जो हिकु नालो आहे महमूद यानी जंहिंजी तारीफ़ कयल आहे सारायल आहे। इहा मुझे महबूब इहो मुझे महबूब जो लक़ब आहे। मुझे महबूब जो नालो आहे आक़िब मुझे महबूब जो नालो आहे हामिद मुझे महबूब जो नालो माही मुझे महबूब जो नालो हाशिर मुझे महबूब जो नालो दारिबुल कुफ़ार। ये अस्मा सिफात में भी दाखिल है दारिबुल कुफ़ार। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा मुख्तलिफ नाला हस्ती हिकवा पर उन हस्तीअ जा हज़ारे नाला आहिनि जेके मुस्लमान ॿुधंदा आहिनि छरंदा रहंदा। तवज्जो आहे। हिकिड़ो मुंहिंजे महबूब जो लक़ब आहे ख़तमुर रुसूल। चाहे चओ ख़तम सब चओ ख़तमुर रुसूल। तो आदम खारी आई अवलो रब तो के गयो आहे ख़तमुर रुसूल पैदा कोन कयो रब तुझे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी और बार बजा जिन जान नबी तुझे शान मथा। महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आई कुर्ब लौला कलमा सुहे तो खेलक तो लाई जुया भई जहान नबी तुझे शान बता कुर्बानो नबी घोड़ा पार बचा जिन जान नबी तुझे शान बता। तमाम मुझे महबूब जी शान से केर घोर दूर मुखे मज़ो भी ईंदो। हज़रत सुल्तानुल वाहिदीन शेर मुस्तफ़ा जो रूह मुबारक हुशीदो तुझे शान बता कुर्बानो नबी तुझे शान बता कुर्बानो नबी घोड़ा पार बचा जिन जान नबी तुझे शान बता बिना बाचे तो
जो आगो जिस्मो मखी खे न विहण जो तो ते हुक्म सुभान अल्लाह चौदालो बिना पाछे तो जो आगो जिस्मो मखी खे न विहण जो तो ते हुक्म वध यूसुफ का आहे तो जो हुस्न वध यूसुफ का आहे तो जो हुस्न कसी हो रोथियो हैरान नबी तुझ शान बता कुर्बानो नबी होया पार बचा दिल जान नबी तुझ शान बता ज़ियारत पकड़ा अल्लाह सुभान अल्लाह बुजुर्गा सीनो ठरे जोर से अरे अल्लाह जे हबीब जा ये इसम पाक है तवज्जो सां गाल ॿुध जा मुझे महबूब जो इसम पाक अहमद हामिद मोहम्मद हाशिर आकिब शाफी मुशफ़्फ़अ बिही ये मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा लक़ब अदा हेदा निहार ये महबूब जा नाला मुबारक कुल आहिन घणा सुभान अल्लाह जय मानव जी पाड़ बर्तानिया जे चिठी ते आ ना जिम्मेदारी सां दो गाल कयां तव्हांखे उथंदे चयो त फिरके वारी त मूंखे ठुप पसंद न असांजे उस्ताद असांखे सेखारी नाहे पर जिन जी पाड़ बर्तानिया जे चिठीअ ते आ जिम्मेदारी सां दो गाल कयां उन्हनि खे ॾियणी ख़बर मुझे महबूब जा लक़ब घणा नाला घणा अष्ट तोखे पुछी करे ॿुधायां हज़रत अल्लामा इब्न फारस अल-लुग़वी रहमतुल्लाहि तआला अलैहि अल्लामा इब्न फारस अल-लुग़वी फरमायो त मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लक़ब ऐं नाला ई 99 आहिनि जे मुझे अल्लाह जा इस्म सां 99 आहिनि खबरदार चए शिरक बिदअत बीजा बाबा यो अंग जी था गाल के तुम्हारे दिमाग में या भूसो भरियल तो भूसे जे करे जो अल्लाह सां गडाई छड़ी न अंगो जे पुत्र अल्लाह तो के हिकु जी ऐं मां पुछां त दे वाले पुत्र घणा थई तू चवे हिकु त मां चवां शिरक अल्लाह बि हिकु तो पुत्र बि हिकु ये न चई त करे न कजा इन जो मतलब आहे यो गणपति था गाल कयो अल्लामा इब्न फारस अल-लुग़वी फरमायो त मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला घणा हन सब चो 99 सब चो जोर सां सब जाओ हरी हजरत अल्लामा कसलानी रहमतुल्लाह तआला अलैहि अहले सुन्नत व जमाअत जो वॾो आलिम अल्लाह तबारक व तआला हुनखे वॾो इल्म अता फरमायो अल्लामा कसलानी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो मुझे महबूब जा नाला मुबारक 99 नाहिन मां पाण गणिया हन महबूब जा नाला 300 खां वधीक आहिनि वरी अल्लामा ज़ुरक़ानी रहमतुल्लाह तआला अलैहि मालिकिया अहले सुन्नत व जमाअत जो पूरी दुनिया में तोखे हनफी मिलदा पूरी दुनिया में तोखे अल्हम्दुलिल्लाह शाफ़ई मिलदा पूरी दुनिया में तोखे अहले सुन्नत जा मालिकी मिलदा पूरी दुनिया में तोखे अहले सुन्नत व जमाअत जा इमाम अहमद बिन हंबल जा पोइ लग मिलदा तोखे वहाबी किथे बि कोन मिलदा ये थोड़ा बेचारा किथे न किथे जे डब फुटदा हन डब इए किथे फुटल नजर ताकि रूए ज़मीन पे जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला इल्म अता फरमायो कसरत अता फरमाई त या रसूल अल्लाह चवण वारनि सुन्नत जमाअत वारनि खे अता फरमाई अल्लामा ज़ुरक़ानी रहमतुल्लाह तआला अलैहि मुझे महबूब जे नालन जी गाल आई अल्लामा ज़ुरक़ानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो त मुझे महबूब जा नाला 99 नाहिन 300 नाहिन साईं नाला घणा आहिनि अल्लामा ज़ुरक़ानी फरमायो मां नाला महबूब जा ॻणिया आहिनि मुझे महबूब जा नाला मुबारक 500 खां वधीक आहिनि
वरी हिकिड़ो ॿियो आलिम दीन अल्लामा अब्दुल बासित बुलकीनी रहमतुल्लाह अलैहि फ़कीर सिकंदरी वटि उहो किताब अरबी ज़ुबान में ज़ख़ीर मौजूद आहे उन जे छपाइण में फ़कीर जो किरदार आहे उन इस्म जो उन किताब जो नालो आहे अल इस्तिफ़ा फी अस्माइल मुस्तफ़ा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्मन मुबारक जो अल्लामा अब्दुल बासित बुलकीनी उन्होंने मुझे महबूब जा नाला ज़िक्र फरमाई मुझे महबूब जा 99 नाला ना है 300 ना है 500 ना है साईं खड़ा है और फरमाई मां पाण गणे हर मुझे महबूब जा नाला मुबारक 700 खां वधीक मौजूद आहिनि वरी ॿियो आलिम दीन आयो आहे जेके दुनिया सुञाणी दी आहे तव्हां बि उनखे सुञाणींदा आहियो कसरत सां उनजो ज़िक्र सिंध जा आलिम बि कंदा है मुंहिंजो वालिद ग्रामी हज़रत सुल्तानुल वारिज़ीन सभु सुभान अल्लाह हज़रत सुल्तानुल वारिज़ीन शेर मुस्तफा क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैहि कसरत सां उनजो ज़िक्र फरमाईंदा हुआ वो हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह चो त ॻाल्हि ॿुधाए कहिड़ो जलालुद्दीन सुयूती ओ जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जय जलालुद्दीन सुयूती के हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 3 दफ़ा न 4 दफ़ा न 5 दफ़ा न 6 दफ़ा न 7 दफ़ा न वफ़ी रिवायत उखरा 70 मरतन 8 दफ़ा न 9 दफ़ा न 10 दफ़ा न 11 दफ़ा न 12 दफ़ा न वगण पकड़ कोन आयो वरगो तो तवज्जो तो शिकाया तो समझे गाल याद भी आलिमन फरमायो सुयूती उहो जेके 70 दफ़ा चादर दे मदीने वाले साईं जो दीदार नसीब घणा दफ़ा चो अल्लाह मन हिकु दफ़ो असांखे बि नसीब करे चो घणा दफ़ा अल्लाह सही तो असांखे बि ज़ियारत कराए आमीन दिल रोबात ने दधी वई व्याध खजादी हम जा घोट बीजी ओ साशिकाने दधी वई दिल रोबात ने दधी वई व्याध खजादी हम जा घोट मदनी जी ओ आमद सन प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा कोई आमद सन प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा एड़ी गादिर कई सनाई कुफर जी थी वही तबाही एड़ी गादिर कई सनाई कुफर जी थी वही तबाही हो तो हलियो ही मुझा घोट पत्नी जी दिल रोबा कोई दे दे वही व्याध खजादी हम जा घोट अरबी जी जैन तू साईं अची हा तेरो ही घोटा खड़े हा तेरो ही घोटा खड़े हा दक्षराय बदकारड़ा को जागिना आई कारड़ा दक्षराय बदकारड़ा को जागिना आई कारड़ा बस वो लगी दुख सी मुझा घोट मदनी जी दिल रोबा तुनी दे दधी वई व्याध खजादी हम मुझा घोट अरबी जी हथ मथे करे सुभान अल्लाह सीनो ठारे करे सुभान अल्लाह हरे आया से अल्लामा जलालुद्दीन सुयूती के बारगाह में ओ सोना सुयूती तू फरमाए मुझे महबूब मदीने वाले जा नाला घणा आए तवज्जो अल्लामा सुयूती फरमायो मां किताब गणिया 99 बना है
पाण फरमायूं 300 बना है, 400 बना है, 500 बना है, 700 बना है। अल्लामा जलालुद्दीन सुयूती फरमाया मघोट मोहम्मद करीम जा नाला मुबारक गणिया हल त 900 खां वधीक मां जलालुद्दीन सुयूती खे मिलिया। सुभान अल्लाह। घणा गलाए 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 फुटाए घणा गलाए चो चो घणा 900 मुझा भाव दीदा। अल्लामा इब्ने फारस लुग़वी जो कौल तो बुधवा यो अरब शरीफ जो आलिम दीन वा। अल्लामा कसलानी जो तो कौल बुधवा यो अरब शरीफ जो आलिम मिस्र जो आलिम वा। अल्लामा ज़ुरकानी जो तो कौल बुधवा यो मिस्र जो अरब सरोवर जो आलिम वा। हजरत अल्लामा अब्दुल वासित बुल्कीनी जो कौल बुधवी वो अरब शरीफ जो आलिम वा। अल्लामा जलालुद्दीन सुयूती जो कौल बुधवी वो अरब शरीफ जो आलिम वा। पर अजतमा तो भी सच्ची सरजमीन पे खट्टे वठी हला उते शेखुल इस्लाम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम सुतो कयो उन हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी का सा पुछो ओ सोना मखदूम तू पाण फैसलो कर त मुझे महबूब जा नाला घणा है। हजरत अल्लामा शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी फरमायो मां तौरात पढ़ियो, ज़बूर पढ़ियो, इंजील पढ़ियो, कुरान पढ़ियो, हदीस पढ़ी आ महबूब सहाबन जा फरमान पढ़िया है, ताबईन जामा कौल पढ़िया उन सबन मामा बजे महबूब दिलबर नबी जा नाला गणे करे कठ्या जुदा कया है। नाला घणा है। अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम फरमायो मदीने वाले साईं जा नाला जेके मुखे मिलिया हन उहे 1100 खां बि वधीक मिलिया है। तो किताब मां फकीर अलहमदुलिल्लाह औरतन जे शहर मां अरब मुल्क मां छपरायो आहे। अच तो के दिखारिया किताब जो अरबी जुबान खालिस साईं मखदूम साहब फारसी में लिखियो हो। अल्लाह से मुखे शरफ दिनो मां उनके अरबी जुबान में मुंतकिल कयो आहे। वो अरबी जुबान में बाहर छपियो आहे उर्दन मुल्क अरब मुल्क उन मां छपियो आहे। इदारे जो नालो बुधाई छडिया दारुल नूरुल मुबीन मां अलहमदुलिल्लाह हदीक़तुस सफ़ा फी अस्माइल मुस्तफा उनमें हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी मुझे महबूब जा नाला मुबारक 1100 खां वधीक गणिया हैं। मां गाल इता शुरू कई ही त जंहिं हस्ती जा जेतरा नाला घणा इहो सबूत वा कानून वा त उहा हस्ती खुद शान वारी है। सिंधी में भी मुझे महबूब जा लक़ब थवाड़े गाल आई त खोलिया भला सुभान अल्लाह। थकजी पिया मां त मसा या फल्लो ब दुआ मुखे अञा हदीस ते ॻाल्हाइणो आहे। इहो मां क़ुरान ते पियो हले मुखे अञा हदीस ते ॻाल्हाइणो आहे। और जो आहे ॿुध सो कोन भॼ सो हथो ते मथे करे ॿुधायो जेके ॿुधंदा इंशाअल्लाह ॿुधंदा न। मां अञा शुरूआत कई आहे। मुंहिंजा भाउ तवजो फरमाया सिंधीअ में बि इहे त अरबी में हाशिर आकिब हामिद महमूद मुहम्मद अहमद सुभान अल्लाह। केॾा सुहिणा नाला सुभान अल्लाह, केॾा सुहिणा लक़ब केड़ा भला नाला पर सिंधी में बाय ये अरबी थे बाहरा कोन गाल कंदुस। हजरत अब्दुल लतीफ भिटाई जी गाल सुभान अल्लाह। हजरत अब्दुल लतीफ फरमाइनो जखरे जहरो जवान ओ निसो की न दे हमें मोहर पिड़नी मुरसले सरस सनस शानो फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर चुस मकाम ये आगे जाए सान जय हादी ने महरो जगह ते जो जखरो लफ्ज़ चयो थी न जखरो जस खरो वो यो जखरो जो या जात बथई पर हिते वो जात मुराद ना है। हिते हजरत सोने अब्दुल लतीफ भिटाई वो सिंधी खालिस ठेठ जुबान में जे मानो के सिंधी जी समझ कोने पंहिंजी बोली जी वो अरबी में केड़ा फड़ा मारी नो फारसी में तीर हण तो वरो 30 बार खानो थी नो पर सिंधी वनी पारे सिखो मानो के पो वनी बुखारी दिखा दिया तो हजरत अब्दुल लतीफ जो शेर समझण जी तो में हैसियत काने तो तू कुरान के था समझ दे तू हदीस के था समझ दे
यानी हजरत अब्दुल लतीफ मुझे महबूब जो नाम लक़ब आयो लक़ब जखरे जहड़ो जोर साकी न दे हमें अजकल माण्हू पैदा थी पिया चे हबीब साजरो खाइंदो पींदो उथंदो वेंदो शादियूं कंदो निंड कंदो धक लगे महबूब खे त रत मुबारक वंदो इन जी नज़र इते पई आहे पर इते नज़र पई सी कोन पई त महबूब ज़मीन ते वेठो हीअं पियो इशारो करे त चंड बट कर पियो थिए पर तो सैयदा आयशा वाली इहा रिवायत कान बढ़िया मोला तू फ्रूट खाए तू भला भला अंब खाए खुशबूदार फ्रूट खाए खाई मकला का तुझे पेट में पवन त मुल्क सारो थप करे छॾींदो हां बाप शे खे पलीत करे छॾींदो दिल भर नबी तो वादे करे के भिटीअ मां गुज़री वञे त महीननि जा महीना सुभाणे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह मुझा भाव अज़ीर यो हज़रत सोने अब्दुल लतीफ इते जखरो मां यो मौजू एनो वॾो आहे जो मां इतबार करे दिल चवे थी ॻाल्हाईंदो वञा रोज़े वारे जे फ़कीर जे सीने मां मुस्तफ़ा जो शान इंशाअल्लाह खुटंदो ई कोन सुबुह थी वेंदो पर शान खुटण वारो आहे बस सिर्फ एतिरो ॿुधाइणो इशारो त महबूब जो सिंधी ज़ुबान में इहो लक़ब ॿिया खोड़ पर कानून वरी मोटी था चऊं आलिमन जी बारगाह में उन्होंने फरमायो कसरतुल अस्माइ तदुल्लु अला शरफिल मुसम्मा जेड़ा घणा नाला इनमां साबित थियो त उहा हस्ती एडी शान वारी आहे हाणे इहो मिसाल थियो हिकु कुरान पाक जी हिन आयत में अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र बेशक असां ई ज़िक्र खे नाज़िल कयो आहे हालांकि इते ॻाल्हि हले पई कुरान जी पर अल्लाह कुरान खे फरमायो आहे ज़िक्र इहो कुरान जो लक़ब आहे नालो आहे ज़िक्र ॿिया बि नाला अथसि ॿुधायो कुरान में क्या थके जी हाँ सलात ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम यानी मां चुप थी तो साथ जरूर बुलायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह समझो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे कुरान पाक जो हिकड़ो ॿियो नालो आहे ये ख़बर पई त कुरान जो शर्फ है ॿियो नालो आहे अल किताब किथे आहे कुरान में शुरू में थई पढ़ो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन इनमें आयो अल किताब यो कुरान वरी कुरान पाक जो नालो अल फुरक़ान किथे आ कुरान में अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के हिन जगह ते फुरक़ान फरमायो फुरक़ान जी माना छा हक़ ऐं बातिल उन्हनि ॿिन्ही जे विच ते संधो करण वारो फर्क़ करण
करण वारो जुदा जुदा करण वारो यो कुरान पाक जो नालो आ कुरान पाक जो नूर नालो आ कुरान पाक जो किताब मुबीन नालो आ कुरान पाक जो हुदा नालो आ कुरान पाक जा खोड़ सारा नाला है अदा वधीक समझाइण जी अन्या जरूरत न रही आ इन जो मतलब आ कलाम मुझे अल्लाह जो आ नाला भी घणा अथस मुझा भाव जीरा जेकर हिकड़ो भी नालो हुजे हा त इन किताब लाए एतरो ई खोड़ वा त बेहद जे दातार रब ज़ुल जलाल जो बेमिसाल कलाम आ हाणे तव्हां खां मां पुछां थो हाणे थी मुंहिंजी तमीज़ पूरी हाणे मां तव्हां खां पुछां थो तव्हां ॾियो अहवालु इन क़ुरान जंहिं जंहिं माण्हूअ खे हक़ ते चयो आहे उहो हक़ ते हूंदो या जंहिंखे क़ुरान न चयो आहे उहो हूंदो जंहिंखे क़ुरान चयो आहे उहो हूंदो न हक़ ते ॻाल्हायो अला क़ुरान पाक हक़ ते कंहिंखे चयो आहे हाणे अचु त क़ुरान पाक खां पुछूं तुंहिंजे ज़हन में वेही रहियो त ख़ुदि क़ुरान शान वारो जंहिं महबूब ते लथो उहो बि शान वारो अब हाणे फ़ैसिलो था कयूं क़ुरान खां करायूं त क़ुरान सुण तूं असांखे ॿुधाए त आख़िर हक़ ते केर आहिनि ओ मेड इन मलका एलिज़ाबेथ वारा जिन मलका खे चिठी लिखी हेॾां निहारे कहिड़ी चिठी लिखियो चिठी लिखियो चई हिन मुल्क जा माण्हू असांखे वहाबी 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 सदे सदे असांजी खल लाहे छॾी अथऊं एतिरे क़दुरु जो के वाणीअ सां बि चिड़नि था त चवनि था त वाणियो वहाबी थी वियो आहे को सौदो कोन थो वठे माना वहाबी केॾो पुछड़ो सम्झनि था हाणे महिरबानी कर मौलवी मोहम्मद हुसैन बटालवी मूं वटि सबूत पियो आहे कची ॻाल्हि कयां कोन मौलवी मोहम्मद हुसैन बटालवी उन महिरबानी दरख़्वास्त पाण ॾे रब रुसे मत खसे हणे की न हथियार करे एड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो हुन ॾिनी दरख़्वास्त मां त हुन ज़माने में कोन किताबनि में वरी लिखियो पाण मलका साहिबा असां तोखे अर्ज़ था कयूं असांखे लक़ब वहाबी माण्हू चेड़ाइनि था सो महिरबानी करे असांखे लक़ब ॾे अहले हदीस को हिन खे नबी साईं अहले हदीस कोन चयो न को सहाबी चयो हिनखे हुन अंग्रेज़ हाणे लक़ब ॾिनो हा ठीकु आहे तव्हां अहले हदीस हे बाबा पूजी ते अञा ताईं ख़ुशि अची असां अहले हदीस मां तव्हां खां पुछां थो ऐं अचु त मां तोखे हदीस ॿुधायां त असांजो लक़ब ख़ुदि रसूल पाक पाण जमायत रखियो आहे हदीस ॿुधाए हदीस जो घणो शौक़ु आहे ऐं तो वारो लक़ब मलका एलिज़ाबेथ वारी चिठी बि मां तोखे ॾेखारियां उहो फरमान बि ॾेखारियां जेका मलका हुई अंग्रेज़ गवर्नमेंट जेको हुन वक़्तु फ़ैसिलो ॾिनो हा साईं अहले हदीस बाबा तव्हांखे मां उथ ते चयो असां फ़िरके वारीअ त कोन कंदा आहियूं छो जो असां फ़िरके वारीअ चओ न फ़िरके वारीअ पर दलील ॾियणो असांजो हक़ आहे दलील सां ॻाल्हि करणु असांजो हक़ आहे मुंहिंजा भाउ अदीद इन मां ख़बर पवे त अॼु त क़ुरान खां था पुछूं त क़ुरान सुणा जेके सचा आहिनि उन्हनि सचनि जी निशानी कहिड़ी आहे